बीठा ॿाहिरि आहियूं असां ते तुर एतबार कजां तूं जॾहिं बि चए त तोखे प्रोटोकॉल मिलंदो तूं हाणे अकेलो कोन आहीं ऐं हैदराबाद जा 90 वॉट तोसां गॾु आहिनि तंहिंजे करे जेतिरा माण्हू चवंदे तोखे असां गॾाए ॾींदासीं पंहिंजी रिट क़ाइमु रखिजो ऐं साईं रसूल बख़्श जी ॻाल्हि मूंखे ॾाढी वणंदी आहे त अलाह ताला तव्हांखे जेको एज़ाज़ु ॾिनो आहे जेका कुर्सी ॾिनी आहे कुर्सी ते पूरो वियो अलाह ताला तव्हां लाइ वॾो एज़ाज़ु कयो आहे गवास जो डिवीज़न जो सदर थियणु को मज़ाक़ कोन्हे ऐं गवास हिकिड़ी ॿी ख़ूबसूरती मां ॿुधायां गवास असां सोचियुनि में बीमार ज़रूरु चवंदासीं पर एतिरा बहादुर दोस्त असांखे ॾिनो ऐं मां साईं रफ़ीक जो इंतिहाई शुक्रगुज़ार मुंहिंजो ॾाढो दोस्त हो जॾहिं बि कॾहिं सिंध हिन सां ॻाल्हायो थी चवंदो साईं इमदाद सां ॻाल्हायो तंहिंजे करे असां गवास सभु वरी हिकिड़े पेज ते आहियूं ऐं असां पंहिंजे केडर खे बचाइण जे लाइ कोशिशि कंदासीं उहो झर झंग कोट किथे बि हुजे तंहिंजे करे तव्हां हौसलो धारिजो सभु ॿाहिरि तव्हां लाइ गॾु आहिनि उमेदु आहे त मंज़िल जल्दी माणींदासूं नालो क़ाइमु करे वञिजो नालो क़ाइमु करे ईंदो त माण्हू तव्हांखे हयात यादि कंदा बशर्ते के डमी थियण खां बहितरु आहे असां वटि अज़ीज़ आयो आहे या अज़ीज़ असांजी क्रिएशन आहे मूं हाजी साहिब खे चयो मां चयो त माण्हू हिन जी क़ीमत था लॻाइनि पर मूं सोचियो त हीउ सोन आहे हल पारस था करे छॾीसि जंहिंखे लॻंदो त सोन थी वेंदो तंहिंजे करे असां वटि नई क़यादत आई आहे जेका हैदराबाद जी ऐं हैदराबाद डिस्ट्रिक्ट जेको आहे इहो हेड क्वार्टर हूंदो आहे डिवीज़न जो तंहिंजे करे डिवीज़न जे प्रेसिडेंट खां पोइ जेका पोजीशन हूंदी आहे उहा हेड क्वार्टर जेको सदर आहे ज़िले उन जो हूंदी आहे साईं अज़ीज़ बहादुर माण्हू आहे तव्हां बहादुर आहियो हाजी साहिब जी शफ़क़त जो हथु हूंदो ऐं सभु दोस्त गॾिजी कमु कंदासीं इनशाला गवाह जेका आहे सभु